नाज़रीन ख़बर आहे बख्शापुर मां। बख्शापुर लॻ पीरसन अब्दुल नबी डोंकी जे पलांद में 13 सालनि जो नौजवान क़तल। फायरिंग जारी, पुलिस न पहुती। लाश वाक़े वारे हंधि पयल, ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं। खून रेज़ी वधण जो ख़दशो। मिले ॼाण मूजिबि बख्शापुर लॻ डुमकी बिरादरी जे फुलवाणी डुमकी ऐं बडाणी डुमकी धुरियुनि में तकरार हलंदड़ आहे। अब्दुल नबी बडाणी डुमकी जे पलांद में 13 साला हाकिम अली फुलवाणी डुमकी क़तल। धुरियुनि में छिकताण जारी आहे। पुलिस न पहुती। मारिजी वियल हाकिम जो लाश वाक़े वारे हंधि ज़मीन ते पियल आहे, जॾहिं त ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। कंहिं बि वक़्तु खूनारेज़ी वधी बि सघे थी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ बख्शापुर।